नाज़रीन खानपुर शहर के लोअर बिरोई ऐं कुरैशी महल जो बिजली जो ट्रांसफार्म जो गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां ख़राबु आहे। रवासी गर्मी सबबि परेशान आहिनि। हिन वक़्तु उन महल जा रवासी जेके आहिनि मौसूम ॿार वॾा तवा खणी अनोखो एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हिन खां पुछूं त हीअ बिजली जी वेदन कहिड़े सबबु आहे। हीअ जेको बिजली जो ट्रांसफार्म आहे जेको बार बार जेको आहे ख़राबु थिए थो, हिन जो सबबु छा आहे? जीअं त असांजे खानपुर शहर कुरैशी माला ऐं लोअर बिरोई बिरादरी ॿिया जेके बि क़ौमूं असां वेठियूं आहियूं, दाया तमामु असांखे ट्रांसफार्म जी तकलीफ़ आहे। ऐं बिजली वारा ठाहे था वञनि, पैसा भरे ओड़े पारे वारा पिनी ग़रीब ठारायूं था। 24 घंटा 5 मिंट 10 मिंट हिकिड़ो कलाक बि माना ट्रांसफार्म असांजा वॾो ज़ुल्म कहर आहे। ऐं बिजली जे करे नंढड़ा मासूम ॿार तमामु तंगियूं, घरनि में ॿार नंढा वॾा बच्चा ओड़े पारे जा सभु परेशान लॻा पिया आहियूं। बिजली वारा ठाहे था ॾियनि, 2 मिंट 6 मिंट बसि अधु कलाकु हले थो, वरी ट्रांसफार्म बंदि आहे। इन जे लाइ असांखे हे जेको आहे 200 वारो ट्रांसफार्म ॾिनो वञे ऐं सुठे तरीक़े सां असांजे पाड़े जी बिजली हलाई वञे। जे न हलाई वई त असां ट्रांसफार्म खे बाहि ॾेई सारदासीं, रोडनि ते निकिरींदासीं, तमामु एहतिजाज कंदासीं। असां तमामु एहतिजाज त इन टाइम असां बीठा हुआसीं पंहिंजे पाड़े में लोअर कुरैशी ऐं बिरोई मोहल्ला में। महीनो थी वियो आहे साईं, तक़रीबन महीने जे अंदरि 50 चकर सारो ट्रांसफार्म सड़ी वियो आहे साईं। हिकु हूंदा त कलाक हले, कलाक बि साईं हिकिड़ो वॾो मुश्किल आहे। 5 मिंट बि न हलियो आहे साईं। असांखे छड़ो ब्लैकमेल था कनि, असांखे इस्तेमालु था कनि। इहो सॼो साईं सियासी चक्र आहे, सॼो इहो सियासी हिकिड़ो तरीक़ो शुरू कयो अथऊं। असांजे हिन 5 सालनि में कोई बि खानपुर वारो चए, नाज़िम चए, चेयरमैन चए, वाइस चेयरमैन चए, असांजे अगरि पाड़े में कोई बि कमकार थी वियो आहे तरक़ियाती साईं, असांजे पाड़े में ॿियो तरक़ियाती त पंहिंजे जाइ ते आहे। पर इहे झाड़ू वारा जेके इहे ईसाई आहिनि, इहे बि असांजे पाड़े में डेली सफ़ाई न कंदा आहिनि। इशू असां इहो ई आहे त असां हिन टाइम तमामु बिल्कुलु असां तकलीफ़ में आहियूं। असां बिल्कुलु इन टाइम मजबूर आहियूं। असांखे बहरहाल तमामु मजबूर न कयो वञे। अगरि मजबूर कंदो त असां रोडनि ते निकिरी ईंदासीं, रोड ब्लॉक कंदासीं। ऐं इहो पेटी साड़े करे विच रोड ते, विच बाज़ार ते बिल्कुलु वापदारनि जे ख़िलाफ़ ऐं जेके इंतिज़ामिया हिन टाइम मौजूदु आहे, इन जे ख़िलाफ़ असां एहतिजाज कंदासीं। असां अर्ज़ु इहो आहे त असां हितां पंहिंजे मोहल्ले में असांखे ॾाढी परेशानी आहे। बिजली जो वॾो असांजो आज़ार आहे। तक़रीबन हिन महीने में असां मुसलसल असां ट्रांसफर सड़ी वियो आहे। सो असां करे इहो हाईए से मिस्त्री हाईए खे ॾियूं था, उहो ठाहे थो, फिट करे थो, अधु कलाक हिकिड़ो नथो हले, वरी ॿीहर धमाको ॾेई सड़ी थो वञे। तक़रीबन असां 20 चकर असांजो इहो आज़ार आहे। असांजा नंढड़ा ॿार बच्चा गर्मीअ में मरी रहिया आहिनि। को बि असां चूंडियल नुमाइंदो या चूंडियल उमेदवार सियासी उमेदवार सां हिन वटि लड़ी न आयो आहे। ॿियनि शहर में 10 ट्रांसफर ॾेई असां वटि को लड़ी नथो अचे। सो असां एहतिजाज असां बीठा आहियूं पंहिंजे पाड़े में लोअर बिरादर बिरोई दाया कुरैशी सैयद। असांखे बिजली जो वॾो आज़ार आहे। असांजो ट्रांसफार्म 10 मिंटनि में बि लही वियो, अधु कलाक में आयो, वरी अधु कलाक में लही वियो। असांखे बिजली जो आज़ार आहे, असांखे वॾो तकलीफ़। रमज़ान शरीफ़ महीने खां पहिरें खां वठी ट्रांसफार्मर असां सड़नि शुरू थियूं। पंहिंजे घरां ख़र्च करे मां ओड़ो पाड़ो हिते तक़रीबन 7 खां 8 क़ौमूं वेठा आहिनि। लोअर बिरोई कुरैशी दाया अंसारी सैयद सेठार जेके बि आहिनि ग़रीब गुरबा। ऐं मां ख़ुदा करणु मां पंहिंजे घरों ख़र्च करे 2.5 लख ख़र्च करे चुका आहियूं हिकु ट्रांसफार्मर ते। ऐं तक़रीबन उहो हिकु ॾींहुं बि न हले, क़िस्मती उहो भागनि वारो ॾींहुं हो जो हिकु ॾींहुं हिक खां 2 ॾींहं हले, न त कलाकु अधु कलाकु खणी हाणे राति खणी आया 12 बजे आहियूं नी, राति सुबुह जो 7 बजे उहो लैंका सड़ी हाणे ट्रांसफार्मर जी वरी लाइट अची बाहि खणी। जी पीपल्स पार्टी जी हुकूमत आयो, असां पीपी वारनि खे खटायोसीं। तीअं असांजा हिते जेके वार्ड में सफ़ाई ॾियण वारा हुया, उहे सफ़ाई ॾियण वारा ई बदबी जी इशू हाणे सियासी इशू आहे, सियासी चक्कर आहे। असांखे एजेंट अची ब्लैकमेल था कनि त असांखे जेको आहे सो फलाने खे वोट ॾियो त तव्हांखे पेटी 9 मिले, 200 वारो मिले, 100 वारो मिले। इशू वोट असां पंहिंजे मर्ज़ी सां ॾींदा, वोट ज़मीर आहे। असां पंहिंजा पेटियुनि ते वोट कोन विकिणंदासीं। जिथे दिलि असांखे मुतमिन थींदो असां उते ॾींदासीं। नाज़रीन खानपुर शहर के लोअर बिरोई कुरैशी महल के रवासन जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु हुयो त गुज़िरियल 1 महीने खां असांजे महल जो बिजली जो ट्रांसफार्म ख़राबु थियो हुयो। असां पंहिंजी मदद पाण
जेको आई ट्रांसफार्म ठाहियोसीं पर वापडा वारनि जेको ट्रांसफार्म ठाहिनि था उन ट्रांसफार्म में को नाक़स मटीरियल विझनि था जंहिंजे करे ट्रांसफार्म जेको आहे उहो हली नथो सघे हिननि इहो बि ॿुधायो त मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा अॻुवान जेके आहिनि असां वटि अचनि था जेके बिजली जे ट्रांसफार्म ते सियासत कनि था हिननि आला अख़्तियारनि खां इहो मुतालबो कयो आहे त ख़ुदारा असां शहरनि ते रहम कयो असां महले वासियुनि ते रहम कयो असांजे महले जो जेको बिजली जो ट्रांसफार्म आहे उहो 200 जो लॻायो वञे त जीअं हिन बिजली जे बुरान मां निजात हासिलु थिए कैमरामैन अली मुर्तज़ा नक़वी सां गॾु रहीम लाल सिंधरी न्यूज़ कानपुर।